नमस्कार दोस्तों, मां पूजा वज़ीरानी तव्हां सभिनीनि जो GTPL जी सिंधी टीवीअ जे हिन एंडेवियर कला ऐं कलाकार सीज़न 2 जे अॼु जे हिन एपिसोड में तहे दिल सां स्वागत थी कयां। कला ऐं कलाकार जे हिन प्लेटफॉर्म तां असां तव्हांखे रूबरू कराईंदा आहियूं कुझु बेमिसाल सिंधी कलाकारनि सां। दोस्तों, अॼु असांजे विच में जेको कलाकार जेका शख्सियत मौजूद आहे, हुननि जो नालो खणंदे ई या हुननि जो नालो ॿुधंदे ई असांजे ज़हन में रंग करम ही अखर घुमण लॻंदो आहे। रंग करम हिकु थिएटर आहे या चऊं हिकु कलाकार मंडल आहे जंहिंजी रचना सन 1976 में असांजे अॼु जे हिन कलाकार द्वारा थी आहे ऐं जेको अॼु हुननि जी सुञाणप भी बणिजी चुकियो आहे। जी हाँ दोस्तों, तव्हांजो अंदाज़ो, तव्हांजो अनुमान बिल्कुलु सही आहे। अॼु जा असांजा कलाकार आहिनि सर श्री जगदीश शहदादपुरी जी। सर, तव्हांजो कला ऐं कलाकार जे मंच ते हार्दिक स्वागत आहे। जय झूलेलाल। खिलमुख चेहरो, पॉजिटिव एटीट्यूड ऐं मल्टीपल टैलेंट्स ही सर श्री जगदीश शहदादपुरी जी जा सिनोनिम्स आहिनि। स्टेजिंग, ड्रामेटाइजिंग, एक्टिंग, स्क्रिप्टिंग, एडिटिंग, डायरेक्शन जहिड़ियूं घणियुनि ई एक्टिविटीज़ में सर श्री जगदीश शहदादपुरी जी इन्वॉल्व आहिनि ऐं पैशनेटली पंहिंजो योगदान ॾेई सिंधियत जी शान वधाए रहिया आहिनि। अचो त मुखातिब थियूं ऐं ॿुधूं हिन मल्टी टैलेंटेड पर्सनैलिटीअ खां ई हुननि जी हिन सक्सेसफुल जर्नीअ जा कुझु यादगार इंस्टेंसिस। सर, तव्हांजो हिन मंच ते वरी स्वागत आहे। महिरबानी। सर, हिन एपिसोड जो पहिरियों सवाल त तव्हांखे ही एहसास कॾहिं थियो त तव्हांजे अंदरि हिकु आर्टिस्ट वसी रहियो आहे? पूजा जी, सभ खां पहिरीं त मां GTPL जो तहे दिल शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मूंखे हिन कला ऐं कलाकार जे हैसियत में घुरायो आहे। तव्हां मुंहिंजो मुलाक़ात करे रहिया आहियो दर्शकनि सां। लॻभॻि इहा अॼु खां 4 ॾहाका अॻु जी ॻाल्हि आहे जॾहिं मां MD हाई स्कूल में पढ़ंदो हुउमि ऐं तॾहिं जेको आहे 1976 में असांजा डॉक्टर जेठू लालवाणी जेको आहे उहो लाइब्रेरियन हूंदा हुआ ऐं असां हाई स्कूल में पढ़ंदा हुआसीं। त प्राइमरी सेक्शन में एसे जे पीरियड में, सोशल एक्टिविटीज़ जे पीरियड में असांखे वक़्तु वक़्तु लालवाणी साहब घुराईंदा हुआ ऐं क्लास जे अंदरि भई उहो 7हों दर्जो हुजे, 6हों दर्जो हुजे, 5हें दर्जे ताईं असां जेके आहिनि कुझु न कुझु इम्प्रोवाइजेशन्स असीं पेश कंदा हुआसीं ऐं उन्हनि विद्यार्थियुनि जे अॻियां असांजी हिकु त हिमत वधंदी हुई ऐं जेको स्टेज फियर आहे उहो बि दूरि थींदो हो। ऐं मूंखे यादि आहे बराबरि त स्कूली लेवल ते, डिस्ट्रिक्ट लेवल ते, अहमदाबाद डिवीज़न लेवल ते यूथ फेस्टिवल जा तमामु सुठा प्रोग्राम्स थींदा हुआ। मां भायां थो तव्हां बि शायदि उन्हनि में हिसो वरितो हूंदो। ऐं उन वक़्तु जेको आहे असांजे स्कूल में हिकिड़ो मोनो एक्टिंग जो जेको आहे कॉम्पिटिशन हुई ऐं जंहिंमें मां हिकु पागल जी एक्टिंग कई हुई ऐं उनजो उनवान हो 24 नंबरी। हा, ऐं मज़े जी ॻाल्हि वरी इहा आहे जो मां ऑडियंस मां डुकंदो हुन चेरीअ जे कैरेक्टर में इन्वॉल्व थी करे ऐं स्टेज ते पेर धरियो ऐं इन एंट्रीअ सबबु मूंखे हुन में पहिरियों इनाम मिलियो ऐं मुंहिंजो उत्साह ऐं जुनून जेको आहे ॿीणो टीणो थी वियो ऐं बसि उहो अॼु ॾींहं ताईं बरक़रार आहे। इहा आहे मुंहिंजी नाटकनि जी 1976 खां वठी करे शुरूआत थी आहे। सर, छा तव्हांजी फॉर्मल एजुकेशन आर्ट्स में ई थी आहे? ईअं त मां कॉमर्स ग्रेजुएट आहियां ऐं BEd बि कई आहे, पर जीअं त साहित्य जो लारो या कला जगत सां वाबस्तु मुंहिंजूं घणेई एक्टिविटीज़ आहिनि ऐं घणेई कुंडू पासा जुड़ियल बि आहिनि। त उन मद्देनज़र रखी करे मूं मुंबई यूनिवर्सिटीअ मां लिटरेचर में MA जी डिग्री ज़रूरु वरिती आहे, छाकाणि त दर्जे 11 ऐं 12 में मां गुज़िरियल 30 साल खां सिंधी बि पढ़ाईंदो आहियां। त बतौर हिकु लेखक आर्टिस्ट तौरु मूंखे हुन में हिकिड़ो मज़ो बि ईंदो आहे, आत्मिक संतोष बि मिलंदो आहे। ऐं हिन वक़्तु वरी मां ईअं सोचे रहियो आहियां त सिंधी फिल्मूं कल्ह ऐं अॼु जे हवाले में हींअर मां PhD करण जो सोचे रहियो आहियां। सर, बतौर हिकु स्टेज आर्टिस्ट तव्हांजे करियर जी शुरूआत कॾहिं थी? जीअं मां पूजा जी अॻु में तव्हांखे ॿुधायो आहे त 1976 खां वठी करे मूं नाटकनि जी रंगमंच जी जेका आहे उहा शुरूआत कई हुई ऐं असां
MD स्कूल में ई हिकु रूम में रिहर्सल्स बि कंदा हुआसीं ऐं असांखे प्रिंसिपल साहिब वटां उन रूम जी चाबी बि मिलियल हूंदी हुई ऐं उन वक़्तु जेके मां सम्झां थो त 60 खां 70 जेतिरा त असीं एकांकी नाटक हिन महिल ताईं करे चुका आहियूं ऐं तंहिंखां सवाइ जेको आहे 10 खां 11 जेके आहिनि 3 एक्ट प्ले बि करे चुका आहियूं ऐं जेकॾहिं तव्हां चाहींदो त मां कुझु हुन जा अनुमान बि तव्हांखे ॿुधाए सघां। सभ खां पहिरीं जेको आहे असां कविता टहलियाणी जो हिकिड़ो यूथ फेस्टिवल में नाटक कयोसीं शाइर ऐं उन शाइर में मुंहिंजो मुख्य किरदारु हो ऐं मज़े जी वरी इहा ॻाल्हि आहे जो जेके बि दर्शक हुआ जेके स्कूल सां वाबस्ता हुआ त उहे शाम जे टाइम ते या राति जे टाइम ते हिकिड़ो पेंडाल ॿधी करे हिकु खुले मैदान में जेको आहे उहो नाटक असां ॾेखारींदा हुआसीं ऐं उन्हनि पब्लिक जे डिमांड ते उहो नाटक ॿीहर बि असां जेको उहो शाइर प्रस्तुत कयोसीं ऐं उहो बि पहिरियों इनाम असांखे मिलियो हो। उन सां गॾु जेके आहिनि मूं असांजो दोस्त आहे हिकिड़ो चांद किशन उनजो सागरा थिएटर हलंदड़ आहे ऐं उन सां मां पहिरियों जेको आहे तुवेल नाटक कयो हो रहिजी वियासीं कुआरा उन में मुंहिंजो जेको आहे उहो कैरेक्टर हो हिकिड़ो वकील हो ऐं वकील जो पुटु जेको आहे उहो चवंदा आहियूं भई डॉक्टर जो पुटु डॉक्टर न थींदो आहे ज़रूरी न आहे मास्टर जो पुटु मास्टर कोन थींदो आहे पर उनखे ईअं हो भई छाकाणि त थोरो शरारती हो मुंहिंजो उहो कैरेक्टर ॾेखारियल हो पोइ बाबो असांजो वञे पियो थो ॿाहिरि ऐं उनजी डिग्री जो असीं इस्तेमालु कयूं था मां हिकु दोस्त सां मिली करे ऐं उहो जेको आहे मांधू नैनवाणी हो ऐं ॿिन्ही जो मुख्य रोल डायरेक्टर जेको आहे चांद किशन हो लिखियल बि उनजो ई नाटक हो ऐं उनखां सवाइ वासुदेव निर्मल जो जेके हिन धरतीअ ते हींअर कोन्हनि सदा आया आहिनि बॉम्बे जा आहिनि उनजो नाटक जेको आहे नओं टेलीफोन उनजा असां 150 शो कया आहिनि हा ऐं उनखे हिंदीअ में वरी अनुवाद करे मूं ई असांजे सिविल डिफेंस जा 50 साल जॾहिं उहो गोल्डन जुबली मल्हाइनि पिया साल त गुजरात कॉलेज जे अंदरि असां उहो नाटक हिंदीअ में नया टेलीफोन बि प्रस्तुत कयोसीं उनखां सवाइ बोरा अची मिरिया नाहे करणी मूंखे शादी मुंहिंजो कुझु सोचियो दिलि में न कजांइ डार्लिंग न खपे ऐं तंहिंखां सवाइ जेको आहे खिल सुहिणा खिल भॻवानु बचाए ज़ालुनि खां इहे वरी पोइ पिक्चर जे हैसियत में बि असां उन्हनि खे रूप ॾिनोसीं ऐं उन सां गॾु जेको आहे हिकिड़ो नाटक जेको आहे मुंहिंजो तमामु घणो ज़बरदस्त हो उनजो उनवान आहे हिकु कलाकार ऐं उहो अहमदाबाद दूरदर्शन वारनि प्रस्तुत त कयो ई पर उन्हनि खे नॉट टू बी एरेज उहो उन्हनि नोटिस हणी छॾियो ऐं उहो मां सम्झां थो त नाटक 17 खां 18 दफ़ा पूजा जी उहो फिल्मायल आहे अहमदाबाद दूरदर्शन तां जेकॾहिं मां नाला वधीक खणंदुसि त हिकु लंबी लिस्ट तयारु थी वेंदी वग़ैरह वग़ैरह हिते मां चई सघां सर सन 1976 में तव्हां पंहिंजे थिएटर रंगकरम जी रचना कई त पंहिंजो थिएटर रचण जो वीचार तव्हांखे कीअं आयो? हा जीअं मां तव्हांखे ॿुधायो त जॾहिं मूंखे पागल जी एक्टिंग जे लाइ 24 नंबरी लाइ पहिरियों इनाम मिलियो वरी शाइर नाटक लाइ बि असांखे पहिरियों इनाम मिलियो त मुंहिंजो उत्साह जीअं जो तीअं वधंदो रहियो ऐं जॾहिं मां पंहिंजनि दोस्तनि खे जेके असांजा हिन वक़्तु दोस्त आहिनि पर पहिरीं जेके आहिनि उहे उस्ताद थी रहिया हुआ त उन्हनि खे मां जॾहिं ॾिसंदुसि त मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो ई ख़्यालु हूंदो त असीं सिंधी रंगमंच जी सिंधी कल्चरल खेत्र जी असीं छो न शेवा कयूं हींअर मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे बिरजू चावला उहो हिन धरतीअ ते कान्हे भूकंप आयो जॾहिं तॾहिं उनजो अंतकाल थियो हो उन सां गॾिजी करे असां जेको आहे रंगकरम थिएटर जो पायो यानी स्कूली जीवन खां ई असीं 1976 में विधो हो जेको हींअर जेको आहे वधी वण दरख़त जो रूप वठी चुको आहे ऐं जुदा जुदा जेके आहिनि मेवे जे रूप में असीं नाटक पेश कयूं पिया था ऐं हूअं बि इहा ॻाल्हि सही आहे त जेकॾहिं कलाकार खे सही माना में उनजे अंदरि लिकल जेको आर्टिस्ट छोलियूं थो मारे समुंड रूपी त उनखे जेकॾहिं असां ज़हन नशीन करायूं त उहो अॻिते हली करे वॾो हिकिड़ो दरख़त जो रूप इख्तियार करे सघे थो छायादार त हूंदो ई पर मेवा बि असांखे ख़ूब मिलनि था। सर एज अ स्टेज आर्टिस्ट अॼु ताईं तव्हां अलॻि अलॻि ड्रामास में वेराइटीज़ ऑफ रोल्स प्ले कया हूंदा त हुननि मां तव्हांजो पसंदीदा किरदार कहिड़ो रहियो आहे? उनमें त हाणे मां हिकिड़ो किरदारु जेको अॼु ॾींहं ताईं भुलिजी न सघंदो आहियां जेके असांजा हिंदू मुस्लिम जा वक़्तु वक़्तु झगड़ा अहमदाबाद में थींदा हुआ त उन वक़्तु हिकिड़ो मूं नाटक लिखियो हो तूफ़ान ऐं उहो अॻिते हली करे जेको आहे हिकिड़ी टेली फिल्म बि असां ठाहीसीं राति हिकु तूफ़ान जी त उन में असां किरदारु जेको कयो मूं ज्वाला जो कयो हो असीं चवंदा आहियूं त सामाजिक दृष्टिकोण खां भई पेशेवर वकील डॉक्टर
ऐं जेको आहे इंजीनियर, इहे वधि में वधि असांजो जेको आहे शोषण कनि था ऐं असांजे मजबूरनि जो फ़ाइदो बि वठनि था। त उन जे हालति में जॾहिं कर्फ्यू थिए थो शहर जे अंदरि, तॾहिं उहे टई किरदार मुंहिंजे बंगले ते अचनि था। ऐं उन वक़्तु जेको आहे मां उन्हनि खे कहिड़े नमूने हीसायां थो, ढीजारियां थो, पर जीअं चवंदा आहियूं त सभ खां जेको मज़ो ईंदो आहे असांखे माफ़ु करण में, ऐं आख़िरी उन नाटक में मां उन्हनि खे माफ़ी ॾियां थो ऐं मुंहिंजो आत्मिक संतोष जेको आहे उहो क्रिएट थिए थो पियो। उन जो जेको डायलॉग आहे मूंखे यादि आहे, मां थोरो उहो पेश कयां थो तव्हांजे अॻियां। बायूं लॻनि थियूं, दुकान लुटजनि था, माण्हू पंहिंजी जान बचाइण लाइ हेॾां होॾां डुकी रहिया आहिनि। केरु आहे? लीलाचंद। लीलाचंद, हिन पिस्तौल में हिकिड़ी गोली आहे, उहा मां तुंहिंजे सीने में फिट करे छॾींदुसि। ॿाहिरि थींदड़ गोर गमसान में माण्हू ईअं सम्झंदा त तूं कंहिं हादसे जो शिकार थियो आहीं। मुंहिंजो कंहिं मां बि शक न वेंदो। लीलाचंद, मां तुंहिंजी जीवन खे हींअर खलास कंदुसि। वाह, बेहतरीन। हिकु ॿियो बि कैरेक्टर आहे, मां तव्हां खां इजाज़त तलबींदुमि त चांद किशन खे खणी करे उहो जेको रहिजी वियासीं कुंवार जो हिकु अधु डायलॉग आहे त उहो मां प्रेज़ेंट करे सघां थो हिते। डेफिनेटली, बिल्कुलु सर। हा। ओ मुंहिंजा टेलीफोन देवता, हाणे तूं महिरबानी करे कंहिंजो बि रॉन्ग नंबर न हणजां। अॻु में ई माण्हुनि जा फोन अचनि था, फलाणे खे सॾु कर, ढीकरे खे सॾु कर। अरे उन्हनि जे पीउ जो मां नौकर आहियां छा? जेॾी तेॾी महिल इहो फोन वॼे थो, ईअं कयां लाए रखां, उहो वधीक सुठो थींदो। कंहिंजो फोन ईंदो ई न, कंहिंखे सॾु करण जी ज़रूरत पवंदी न। हल टेलीफोन देवता, जय हो जय हो। वे केरा तू? माने अचणी आहे? पो आपा आपा। अच्छा, फोन करणो अथई? कर कर, तुंहिंजो ई फोन आहे। हे गूंगा बि फोन ते ॻाल्हाईंदा त पोइ असांजे लाइ वरी सॼा काॾे वेंदा? घर वारी तेरा ॻाल्हाए नथो सघी, मां ॻाल्हायां? तूं ॻाल्हाए। मिर्च लॻा अथई? माना मूंखे ई पिटिया करणो पवंदो। फोन बि मुंहिंजो, तुंहिंजो पीउ जो नौकर आहियां, मां फोन कयां? ठीकु आहे यार, हिते गॾियो आहे, मथे न मिलजां। दया कर दयालू। हा, नंबर चओ, नंबर। नंबर 2। अचे छॾ वेठे न दबाए छॾी। ए 2 पोइ 4 चकले बाज़ार मच्छी मार। छा थो चई? 6 हा 6 वरी 6 एॾा 6 अथई या तोखे? अच्छा 2 के 11 हिकु चरियो भरियो आहे डायरी, अलाए किथां आयो आहे। 000 मोबाइल नंबर खणी आयो आहीं छा? अच्छा, मुंहिंजो 0। अच्छा, रिंग वञे थी, डपो वरी दूर पवंदो तोखे, हीअं थो करी पियो जहिड़ो चरियो। हलो, हा मुंहिंजी सत भावा, मुंहिंजी लॉलीपॉप, मुंहिंजी खट मिठड़ी, मुंहिंजी चमचम। गूंगो तो था ॻाल्हाइण छो चाहे? अमे मामा गंगा मंगा ॻाल्हाएसि।
मिलण अच न ॾाढी सिक लॻी आहे किथे पुछे थी रेलवे प्लेटफॉर्म गाॾीअ में घर में के बागीचे में हिते तुंहिंजे घर अचे तूं हिकिड़ो कमु कर न सिधो जेॾी महिल तुंहिंजी नौकरी पूरी थिए न माईअ खां मोकल वठी मुंहिंजे घर हली अचिजांइ मुंहिंजे न मां थावरदास आहियां पंहिंजे हुन यार जे घर वञा जेको तुंहिंजो गंढी अथई नी हा उहो हा गूगो 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 हा टाइम टाइम थी पुछे 24 कलाकनि में हिकु दफ़ो टीह दफ़ा मिलण अचे 10 बजे सुबुह जो राति जो लाइट लाइट राति जो चए न ईंदमि पुछांसि वरी हलो राति जो तो चए गूंगो न थी चए 10 बजे न टाइम थोरो फेर न अच भले नाराज तो थे गूंगो चे तो न अच भले 8 बजे चवांसि 8 बजे हलंदो हा ओके ओके हा मुंहिंजी सत भावा मुंहिंजी लाली पप मुंहिंजी हेॾा होॾा कट मिटड़ी इहो कंहिंसां था फोन ते ॻाल्हायो कीअं थावरदास खे फसायो बाज़े गूंगो ठही करे हाणे ॾे जोए खे जवाब गूंगा गूंगा से काटी दे न थकान के फोन ऐं सर उहो कहिड़ो रोल हुयो जेको सभिनीनि खां वधीक सराहियो वियो हुयो ऐं तॾहिं तव्हां छा फील कयो हुयो इहो सच में तव्हां मुंहिंजे दिलि वटां सुवाल कयो आहे पूजा जी नओं टेलीफोन में हिकिड़ो किरदारु आहे जेको मुंहिंजो ई थावरदास जो रोल आहे ऐं उन में जॾहिं लैंडलाइन जो ज़मानो हो ऐं पेजर बि पोइ आयो मोबाइल त अञा हाणे आयो आहे थोरो ई टाइम थियो आहे ऐं एंड्रॉइड खां पोइ त बिल्कुलु दुनिया जेको आहे तमामु शॉर्ट थी वई आहे पर मां जॾहिं लैंडलाइन जो असां उपयोग कंदा हुआसीं फ़ोन जो ऐं तॾहिं ओरे पारे वारा बि पंहिंजो नंबर ॾियणु पसंदि न कंदा हुआ ऐं केतिरनि हालतुनि ते असीं जेकॾहिं कंहिंखे पीपी नंबर ॾींदा हुआसीं त उनखे घुराइण लाइ हू ₹2 चार्ज बि वठंदा असां खां त उन ज़माने जो इहो नाटक आहे ऐं उन में हिकिड़ो रॉन्ग नंबर लॻी थो वञे ऐं उहो रॉन्ग नंबर जेको लॻे थो त मुंहिंजो कैरेक्टर जेको आहे उहो डायलॉग अॼु ॾींहं ताईं मूंखे यादि आहे मुंहिंजे ज़हन में त उहो मां तव्हांजे अॻियां प्रेज़ेंट कयां थो हलो केर साईं छा चयव जानवरनि जी हॉस्पिटल ए माण्हू कहिड़ा अची फाथा आहिनि रॉन्ग नंबर पर हिते था अचनि पिया तरस जगदीश मां बि हिनजी फिरती थो वठां हेलो हा साईं जानवरनि जी हॉस्पिटल तां थो ॻाल्हायां हा डॉक्टर नोकलाणी छा चयव तव्हांजे घर में कुतो घासलेट पी वियो आहे ओड़ी पोइ साईं तव्हां ईअं कयो न छा हींअर तव्हांजे घर में ड्राइंग रूम में गोल गोल फेरा थो पाए साईं तव्हां हिकिड़ो कमु कयो तव्हां बि थोरो घासलेट पी छॾियो उन कुते जे पुठियां राउंड 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 घुमंदा रहो ऐं जीअं ई कुते जो घासलेट ख़तम थी वेंदो खिरी पवंदो ऐं तव्हां बि उन मथां किरी पइजो रखो फोन न रखंदो मां तो रखी छॾियां माण्हू आहिनि सर जी जी तव्हां एज अ स्टेज आर्टिस्ट पंहिंजी करियर जी शुरूआत कई घणनि ई ड्रामास में अलॻि अलॻि रोल्स प्ले कया जी जी ऐं अॼु तव्हां ड्रामेटाइज़िंग या चऊं नाटकनि जी स्क्रिप्ट लिखण जे मुक़ाम ते पहुची चुकिया आहियो बिल्कुलु असां सभई ही ॼाणणु चाहींदासीं त ही सफ़र अॻियां कीअं वधियो पूजा जी मूंखे ते बराबरि यादि थो अचे त डॉक्टर सीजी हाई स्कूल सरदार नगर में आहे ऐं उन वक़्तु जेको आहे हिकिड़ो असांजो अदीब दोस्त यानी लेखक चऊं कहाणीकार चऊं नाटककार चऊं त श्री मनोहर न्यालाणी उन वक़्तु अध्यापक हूंदा हुआ ऐं मुंहिंजी जेका धर्म पत्नी आहे मीना शहदादपुरी पर उन वक़्तु उहा मुंहिंजी पत्नी न हुई उन वक़्तु हुनजो नालो पेको जेको मीना लखवानी हो ऐं उहो मीना लखवानी जेका आहे उन नाटक में मुंहिंजो कुझु सोचियो ऐं जेको आहे इश्तिहारी शादी
जी। उन्हनि 2 नाटक पे कया, उनमें चांद बि बहिरो वरितो त मूं बि हिसो वरितो हो। ओके। ऐं उन वक़्तु जेको आहे मूंखे उन घुरायो हो, मां तॾहिं ए वार्ड में रहंदो हुउसि ऐं असां रिहर्सल करण लाइ सरदार नगर CG स्कूल में वेंदा हुआसीं। ऐं पोइ मूंखे प्रेरणा मुंहिंजी धर्मपत्नी हिन वक़्तु जेका मीना शहदादपुरीअ मां मिली। ऐं जॾहिं हूअ कुंवारी हूंदी मां बि कुंवारो हूंदो हुउसि ऐं नरियाद में असां हिकिड़ी कॉम्पिटिशन में वियासीं, हुनखे पहिरियों इनाम मिलियो हो ऐं मूंखे जेको आहे असांजे नाटक सुनिश्ता खे इनाम न मिलियो हो, त थोरो खटी मिठी नोक जोक बि थी हुई, तूं छा थी। ऐं जॾहिं असांजी शादी थी त मीना मूंखे हिकु दफ़ो ई मज़ाक में चयो, हेॾा उन वक़्तु तव्हांखे ॾिसी त मूंखे एॾो पियो गुस्सो अचे जेका हिकिड़ी चमाट हणी कढां। त कैरियर में असांजी प्रेरणा जेका मुंहिंजी मीना रही आहे हर वक़्तु। नाटकनि जे ख़्याल खां सोचूं त मुंहिंजा केतिरा ई जेके आहिनि मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि, किताब निकिती चुका आहिनि। ऐं पहिरियों जेको मुंहिंजो हिकिड़ो किताबु निकितो उहो हुयो 1996 में, ऐं उहो मां पहिरीं जेको आहे किताबु उहो कढियो हो, नाहे करणी मूंखे शादी। 3 एक्ट प्ले हो ऐं देन उन ते मूंखे गुजरात सरकार जे तरफ़ां पहिरियों इनाम बि इनायत थियो। ऐं बैद में जेको आहे मां पेके हली वेंदी सां एकांगी संग्रह कढियो, उन में बि 7 एकांगी दर्ज थियल आहिनि। ऐं तंहिंखां पोइ जेको आहे यमराज पृथ्वीअ ते उहो बि एकांगी संग्रह निकितो। ऐं तंहिंखां पोइ जेको आहे सिंधी नाटक कला सां वाबस्तु उहो हिकिड़ो किताबु निकितो। डॉक्टर LK प्रेम शख्स ऐं शाइर उहो बि हिकिड़ो किताबु निकितो। ऐं ताज़ो हिन वक़्तु जेको आहे 2017 में मुंहिंजा 2 नवां किताब आया आहिनि। हिकिड़ो आहे दिलि जा राज़, उहो कविता संग्रह आहे। ऐं ॿियो जेको आहे असुल खूनी केर, उहो एकांकियुनि जो मजमू आहे, उन में 5 एकांकियूं दर्ज थियल आहिनि। हले पियो इहे असाइनमेंट असांजी जेके आहिनि थींदियूं पई रहंदियूं आहिनि वक़्तु टाइम कढी करे। ऐं जेको मुंहिंजो हिकिड़ो तव्हांजो जेको सुवालु आहे उनजे हवाले में मां ॿुधाइणु चाहींदुसि त नाटक लिखण वक़्तु पहिरीं असांखे भूमिका ॿधणी पवंदी आहे, उनजो प्लॉट सोचणो पवंदो आहे, उनजा किरदार सोचणा पवंदा आहिनि। ऐं उहे किरदार जेके आहिनि कहाणीअ जे इर्द गिर्द रहनि ऐं कुझु मैसेज ज़रूरु हुअणु खपे समाज ॾांहुं ऐं असांजे जातीअ ॾांहुं ऐं असांजे ॿोलीअ जे हवाले में उनजो वाधारो ऐं विकास बि थिए, इहो बि असांखे ख़्यालु रखणो पवंदो आहे। जी बिल्कुलु। दोस्तों, हिते मां तव्हांजो गौरतलब करणु चाहींदसि त सर श्री जगदीश शहदादपुरी जीअ जा लिखियल नाटक पेके हली वेंदीसें ऐं यमराज पृथ्वीअ ते सिंधी साहित्य अकादमीअ द्वारा पुरस्कृत भी थिया आहिनि। मेनी कांग्रेचुलेशंस। थैंक यू सर। हूअं त नाटकनि जो ओरिजिन वैदिक काल लिखियो वियो आहे, जी जी, पर असांजी मातृभाषा यानी सिंधी लैंग्वेज में नाटक थियण जी शुरुआत कॾहिं ऐं कीअं थी? इहो त जेको आहे मंगाराम मलकाणी प्रोफेसर हूंदा हुआ ऐं इहो 18वीं सदीअ जे आसपास जेका उहा शुरुआत थियल आहे। ऐं पहिरीं जेको आहे त नल दमैनी हिकिड़ो जेको नाटक आहे उहो आयल आहे। ऐं सिंधी लोक अदब जे ख़्याल खां वीचार कयूं त उन वक़्तु एतिरा रंगमंच जा हवाइली जेके हिन वक़्तु साधन आहिनि उहे मौजूदु न हूंदा हुआ। ऐं इहो बि मूंखे ख़्यालु आहे त राति जे वक़्तु जेको आहे पंहिंजे घर ॿार छॾे करे ऐं हिकिड़ो पधर में वेही करे हिकिड़े विरांडे में वेही करे ऐं उनजो जेको असीं ईअं चऊं जंहिंखे अॼुकल्ह असां इश्तिहार ऐं एडवर्टाइज़मेंट चऊं था, उन वक़्तु त इहे ज़रिया हुआ कान। ऐं उन वक़्तु जेको माण्हू थाली ऐं चमचो खणी करे घिटीअ में वञी करे उहो वॼाए करे चवंदा हुआ त भई राति जो फलाणे बजे एतिरे बजे जेको आहे तव्हां हिन मैदान ते अचिजो ऐं असीं तव्हांखे नाटक ॾेखारींदासीं। पहिरीं जेके आहिनि वधि में वधि नाटक थिया उहे ऐतिहासिक मदनज़र खां थिया। यस, हिन एपिसोड जो पार्ट 2 ॾिसो नेक्स्ट वीक। दोस्तों, प्रोग्राम पूरो कंदे कंदे मां हर सिंधीअ खे ही डेफिनेटली चवणु चाहींदसि त सिंधियत खे बचाइण, सिंधियत खे प्रिजर्व करण असांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। पर सिर्फ़ सिंधी ॿोली अमर रहे चवण सां सिंधियत कोन प्रिजर्व थींदी। अचो त मिली करे कुझु अहिड़ा प्लेटफॉर्म्स क्रिएट कयूं जिते हुजनि सिर्फ़ सिंधी ऐं सिंधियत। अचो, let's join hands together and save Sindhiyat.